नाज़रीन अवामी न्यूज़ पारां वहां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा कि फरोज अदालत शागिर्दानी जिन भयो ज़्यादती वारे केस में 4 जवाबदारनि जी सज़ा मुअतल करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्कल बेंच हैदराबाद 1 महीनो अॻु केस ॿीहर हलाइण जो हुकुम ॾिनो हो कि फरोज एडिशनल सेशन कोर्ट जवाबदार सोहेल कायमखानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद है खिप्रो मां अब्दुल रज़ाक राजपूत। जी अब्दुल रज़ाक राजपूत, छा तफ़सीलात आहिनि अवामी न्यूज़ जे नाज़रीन खे आगाह कंदा? जी फजल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट खिप्रो वासण शागिर्दानी जिन भयो ज़्यादती वारी केस में 4 जवाबदारनि जी सज़ा मुअतल करे छॾी हुई। सिंध हाई कोर्ट सर्कल बेंच हैदराबाद 1 महीनो अॻु केस ॿीहर हलाइण जो हुकुम ॾिनो हो। हिन मौक़े ते जवाबदार सोहेल कायमखानी जी ज़मानत जेको आहे एडिशनल सेशन जज जेको आहे मंज़ूर करे वरिती आहे। याद रहे त 2010 में खिप्रो वासण 9 क्लास जी शागिर्दानी ज़ैनब भइयो सां 4 जवाबदारनि ढाढाई करण बाद संदसि एतराज़ जोगी वीडियो भरी सोशल मीडिया ते वायरल कई हुई। 9 साल केस हलंदो रहियो। 24 मई 2019 ते एडिशनल सेशन कोर्ट 3 जवाबदारनि जाज़ेब कायमखानी, दानिश कायमखानी ऐं वसीम कायमखानी खे मौत जी सज़ा जॾहिं त जवाबदार सोहेल खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाई हुई। जॾहिं त सोहेल कायमखानी जी ज़मानत जेको आहे अॼु एडिशनल सेशन कोर्ट जेको आहे उहा ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जी मेहरबानी अब्दुल रज़ाक, तव्हां तफ़सीलात सां आगाह कयो।